لله الحمد لله وكفى والصلاة والسلام على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون وقال الله تعالى في الكلام القديم والفرقان الحميد أولئك الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين وقال النبي صلى الله عليه وسلم أصحابي كالنجوم فبأيهم اقتديتم اهتديتم खुदा चाहे तो कतरों को समंदर कर दे खुदा चाहे तो यतीम को पैगंबर कर दे हजरत यूसुफ से क्या निस्बत हजरत मोहम्मद की वो मतलूबे जुलेखा थे जे महबूबे खुदा है कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कि जालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया सते चेहरों का संग उतरा बुझे चेहरों पे नूर आया हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया
चंद्र चोॾीअ रात जा तूं त सव सव करे सिंगार पहुची न सघंदे पिरीअ खे तोड़े हीला करे तूं हज़ार तुंहिंजी सभु जमार मुंहिंजे महबूब जो दम हिकिड़ो वाजिब एहतराम गोठ झांगी गोठ जा गयूर मुसलमानों अल्लाह ताला जो फज़ल ऐं करम आहे जो रब करीम मेहरबानी करे क़ुरान वारी मजलिस में तव्हां ऐं असांखे हिन फितने वारे दौर मां कढी रब करीम क़ुरान पाक जे साम्हूं विहारियो चूंडिजी आया हो अबा चूंडिजी आया छा भला हिन तर में तव्हां इहे माण्हू आहियो न रब करीम जंहिंखे चूंडे रब जी मर्ज़ी आहे इंसानो जेकॾहिं रब जे दर ते ईंदो रब करीम त एॾो बंदे सां प्यार कंदो आहे एतिरो अंबड़ प्यार न कंदी आहे अंबड़ खां 70 भेरा रब करीम पंहिंजे गुनाहगार बंदे सां प्यार कंदो आहे ॿियो तव्हां अज़मतुनि वारी उम्मत बरकतुनि वारी उम्मत आयो महबूब जे सदके त रब करीम तव्हां सां लेखा ई न कंदो जन्नत ॾेई छॾींदो छो जो वींदे वींदे असांजो नबी पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा विया उन नबी आख़िरीअ ते दिल सां दुरूद पढ़ो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्म सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लामा जलालुद्दीन सुयूती चोटीअ जो आलिम थी गुज़रियो आहे दुरूद जी ॻाल्हि ॿुधायां वतो जंहिं न पढ़ियो आहे उहो वरी बि पढ़े छो जो थी सघे थो हीअ घड़ी अहिड़ी हुजे इन दुरूद पढ़ण जे करे रब करीम जन्नत ॾेई छॾेव पोइ ॿुधायो त सौदो सस्तो आहे या महांगो आहे सौदो सस्तो आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती चोटीअ जो आलिम थी गुज़रियो आहे खोड़ सारा उन जा तसनीफ थियल किताब उन्हनि मज़ा ख़साइसुल कुबरा में हिकिड़ी ॻाल्हि लिखी बनी इसराइल जी बनी इसराइलनि में आबिद ज़ाहिद मुत्तकी परहेज़गार बि गुज़रिया पर चंडरा गुनहगार बि गुज़रिया उन्हनि मज़ा हिकिड़ो गुनहगार हो ॻोठ वारा परेशान हा त शल चंडरो मरे त जान छुटे अबा ॻोठनि में अहिड़ा हूंदा अथव माण्हू हर ॻोठ में हिकु ॿ अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जो सॼे ॻोठ खे तपाए वेहंदा आहिनि शायदि तव्हांजे ॻोठ में बि ज़रूर हूंदा ख़ुदा जी कुदरत हिक भेरे सफ़र सां निकिरी पियो रस्ते ते उनजी वफ़ात थी वई मौत थी वियो कंहिं ॿुधाइण वारे ॿुधायो ॻोठ वारनि खे त फलाणी जॻह ते तव्हांजो माण्हू मोह पियो अथव इनखे खणो ऐं इन जो जनाज़ो बि पढ़ायो तड़ ॼारायोसि माण्हुनि खे जो ख़बर पई त फलाणो अचे चङो थियो चंडरो मोह जान छुटी ॻोठ खे तपाए रखियो ऐं उन वक़्त में अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो ओ कलीम जी रब करीम फलाणी जगह ते मुंहिंजो बंदो मोह पियो थी इनखे घणी तड़ बि ॾियार गुस्ल बि ॾियार ऐं पंहिंजे साहबी पंहिंजे उम्मतनि खे ऐलान करे चयो जेको हिन जे जनाज़े में शरीक थींदो मां रब करीम उन जा सारा गुनाह माफ़ करे उन जे लाइ मां रब करीम जन्नत जा फैसला करे छॾींदुसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम निकिरी पियो रब जो हुकुम
कलीम ॾिसंदे रन निकिरी वई रब करीम ही त उहो गुनाहगार बंदो हिन खां पाड़ो परेशान हिन खां ॻोठ परेशान रब ख़बर अंत जी न पई तुंहिंजो प्यारो प्यारनि जे लिस्ट में कीअं अची वियो उन वक़्त में अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो ओ कलीम तोखे ख़बर नाहे मां रब करीम बंदे सां एॾो प्यार कंदो आहियां ॿुधी छॾ पंहिंजे उम्मतनि पंहिंजे सहाबनि खे बि ही ॻाल्हि ज़रूर ॿुधाइजांइ ही रस्ते सां सफ़र जे दौरान सफ़र करे रहियो हो हा जेको मां रब करीम तुंहिंजे मथां तौरात नाज़िल कयो आहे मां रब करीम उन तौरात में पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जो बि ज़िक्र करे चुको आहियां यार इंजील में बि रब करीम महबूब मुस्तफ़ा जो ज़िक्र कयो ज़बूर में बि रब करीम मुस्तफ़ा जो ज़िक्र कयो कलीम जेको मां तुंहिंजे मथां तौरात नाज़िल कयो उन में मां पंहिंजे महबूब जो ज़िक्र कयो हा रस्ते में सफ़र कंदे 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 उन तौरात जी तिलावत करे रहियो हो उन तौरात खे पढ़ी रहियो हो वर्क उन ते निगाह पई आहे जंहिं वर्क में मां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा साईं जो ज़िक्र करे चुको आहियां झांगी ॻोठ जा गयूर गैरतमंद मुसलमान हेॾे तवज्जो कर महबूब जी सीरत ॿुधाए रहियो आहियां मता चवे त मौलवी त बयान करे विया महबूब जी सीरत कंहिं न ॿुधाई हेॾे तवज्जो कर दुनिया जा इंसान अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो वर्क उन ते निगाह पएसि जंहिं वर्क ते मां पंहिंजे महबूब जो ज़िक्र करे चुको आहियां हा उन वर्क ते इस्मे मोहम्मद ते निगाह कई हा दिल में तमन्ना कई जेकर मौलाए करीम जेकर त आखिरी नबी मोहम्मद जो उम्मती करे हा मौलाए करीम जेकर त आखिरी नबी मोहम्मद जो उम्मती करे हा कलीम इहे लफ़्ज़ चरी रहियो हो ऐं आखिरी नबी महबूब मुस्तफ़ा साईं जे मथां दुरूद पढ़ियई मां रब करीम दुरूद पढ़ण जे करे भलाई करे विधी मांसि पर्ची पयो मांस हा परचे त पल भरे न मिर्जे तॾहिं बि ॾे राज़ी थियण ते अचे त देर नाहे ख़ुदा जो कसम रब जी रहमत बहाना ॻोल्हींदी आहे कंहिं महिल बंदो मां रब जे दर ते अचे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम तड़पी ॾियारसि गुस्ल ॾियारसि पंहिंजे उम्मतनि सहाबिन में ऐलान कई ओ मुंहिंजा सहाबियो रब करीम जो ही ऐलान आहे जेको हिन जे जनाज़े में शरीक थींदो रब करीम उन जा सारा गुनाह माफ़ नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अज़मत कुरान नारे तकबीर मां दोस्तन के अर्ज तो क्या जेके बाहर बिठान ये समूरा पिंडाल में अची करे वेहन मेहरबानी करे जलसे जो जेको आए तो वो खराब न करन अची करे पिंडाल में वेही करे अल्लाह जो कुरान पाक ॿुधन इन जे करे महबूब मुस्तफ़ा साईं जे मथां ॾींहं में हिकु चकर दुरूद पढ़ंदा दुरूद जो वॾो मक़ाम आहे जेकॾहिं दुरूद ते बयान कजे त कलाकनि जा कलाक लॻी वेंदा ऐं जेकी मां आयत पढ़ी वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله امواتا रब करीम इंसाननि खे चयो ओ दुनिया जा इंसानों मता तव्हांजे दिल में गुमान अचे मता तव्हांजे दिल में ख्याल अचे त जेके दुनिया मां शहीद थी वञनि था इहे मोहलन रब करीम इशारा ॾेई छॾिया मां रब करीम वटि इहे ज़िंदा आहिनि ओ दुनिया जा इंसान उही महीनो अज़मतुनि वारो महीनो हा बरकतुनि वारो महीनो हलई थो शहीदनि जी शहादत के बयान कजे यार दिल तक घुरे पी टाइम मुख्तसर हा जे करबला जे मैदान
नज़र कंदे शहीद ई शहीद तोखे नज़र ईंदा आज कने अरना ज़ुल्हज ॾे नज़र कंदी उस्मान साईं जी शहादत तोखे नज़र ईंदी यार जेकने पहिरीं मुहर्रम ॾे नज़र कंदे हा इमाम आली मक़ाम उमर साईं जी तोखे शहादत नज़र ईंदी हज़रत हुसैन साईं जो वॾो मक़ाम मर्तबो सिर सजदे में ॾिनई मोहम्मद जे दीन ते हा टटकी रहो ज़ालिमन के ऐलान कंदो पयो ओ ज़ालिमो मता चो त हुसैन तव्हां जे इन्हनि तीरन खां डिजे तो ओ ज़ालिमो मां मोहम्मद मुस्तफा साईं जे दीन ते मज़बूत आहियां जेकॾहिं तव्हां मूंखे ज़रा ज़रा कंदो मोहम्मद जे दीन तां इंच बि कोन हटंदो शहीदन जो वॾो मक़ाम वॾो मक़ाम है मर्तबो कूफे वारनि ख़त लिखिया रिवाया जे अंदर अचे तो 12,000 ख़त इमाम हुसैन साईं ॾे मोकिलिया इमाम हुसैन साईं तैयार थी बीठो त मुंहिंजे पोइ लॻहनि मूंसां प्यार करनि था पर हुननि जे दिल में अञा ॿी ॻाल्हि हुई इमाम हुसैन साईं हज़रत मुस्लिम बिन अकील खे पंहिंजो वकील करे मोकिलियो त ही ख़त कूफे वारनि ॾे खणी वञ हू चंडरा एतिरा चंडरा हा